हिलाल पब्लिक स्कूल खोजकी तरफा सालियाने इम्तिहान में 13 क्लास का 8 क्लास ताईं निमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ ऐं पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि खे इनाम ऐं अवार्ड ॾियण लाइ हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सर सैफुल्ला ख़ालिद, तारिक घुमण, अब्दुल वहाब खान, सीनियर उस्ताद साईं अब्दुल गफूर अहमदानी, स्कूल जे प्रिंसिपाल साईं अब्दुल कादिर अहमदानी ऐं ॿियनि ॿारनि में इनाम ऐं अवार्ड विराया। जॾहिं त तक़रीब जे मौक़े ते स्कूल जे ॿारनि मिली नगमा ऐं तक़रीरूं पूर्ण करे ख़ूब दाद हासिल कयो। स्कूल जे उस्तादनि ऐं आयल महिमाननि सिंध सुकार सां ॻाल्हाईंदे चयो त असां डिस्ट्रिक्ट बदीन में एजुकेशन ते कमु करे रहिया आहियूं। असांजो मेन फोकस हिते जे माण्हुनि खे क्वालिटी ऑफ एजुकेशन फराहम करणु आहे। उन जे सिलसिले में खोसकी में असांजो हीउ स्कूल हलंदड़ आहे। हिन में तमामु मयारी तइलीम ॾिनी पई वञे। हिते जा ॿार तमामु घणा टैलेंटेड आहिनि। हिते जा उस्ताद तमामु घणी महिनत कंदा आहिनि। उन जो सिलो अॼु असांखे हिन रिज़ल्ट डे प्रोग्राम में मिली चुको आहे। आम तालीमी इदारनि में हिन तालीमी इदारे में हिकिड़ी शइ जेका GCT मुतारफ़ कराई आहे, उहा ॾाढी दिलि ख़ुशि थी उन हवाले सां त परदे जो माहौल आहे, हया जी तहज़ीब आहे, जेका हिते हिन स्कूल में नज़र अचे पई, जेका आम जॻहियुनि ते नज़र कोन पई अचे। त इहो ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं असीं हिते जे पेरेंट्स खे, हिते जे शहरियुनि खे गुज़ारिश कंदासीं त अहिड़नि तालीमी इदारनि सां जेके आहिनि सो पंहिंजे सरकार खे वधाइनि। अॼु असीं हिन स्कूल में आयासीं हलाल में, ते असां ॾाढा ख़ुशि थियासीं जेका ॿारनि जी तालीम ऐं ॾिसी। असांखे इहो उमेदु कोन आहे कि हेतिरो सुठो माहौल ऐं हेॾो सुठो प्रोग्राम थींदो। जेका हिननि माहौल टीचर्स जी वजह सां ऐं हिन जे शागिर्दनि खे डिसिप्लिन ॾिसी ॾाढा ख़ुशि थियासीं।